अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम है एजुकेशन इन फोकस ऐं मां आहियां तव्हांजो होस्ट नवीद नाज़िम रतोई। नाज़रीन, जीअं त तव्हांखे ख़बर आहे त कराची यूनिवर्सिटी कुझु ॾींहं पहिरियों पंहिंजी एडमिशन पॉलिसी अनाउंस कई आहे 2014-2015 जे लाइ। गुज़िरियल काफ़ी वक़्तनि खां असां ॾिसूं था सिंध में हिकिड़ी हिन हवाले सां जेका आहे रिज़र्वेशन रही आहे त कराची यूनिवर्सिटी में जेका कैटेगरीज़ वाइज़ एडमिशन थींदियूं आहिनि उन में जेका सिंधी स्टूडेंट आहिनि जेका सिंधी ॻाल्हाइनि था या कराची जे अलावा मुख़्तलिफ़ शहरनि सां उनजो ताल्लुक़ु आहे, हुननि खे एडमिशन वठण में जेका आहे उहा ॾुखियाई थींदी आहे, उन्हनि खे एडमिशन हिते कराची यूनिवर्सिटी में न मिलंदी आहे। हिन हवाले सां कुझु ॾींहं पहिरियों असां ॾिठो त जेका कराची यूनिवर्सिटी जा वाइस चांसलर आहिनि डॉक्टर कैसर शेख साहब, हुननि पंहिंजी जेका आहे हिकिड़ी मीटिंग में इहा ॻाल्हि कई त हाणे असां जेका बि सिंधी स्टूडेंट्स आहिनि हुननि जे लाइ एडमिशन पॉलिसी ओपन करे छॾी आहे ऐं हू बि जीअं आम स्टूडेंट्स एडमिशन वठी सघनि था उहो बि हिन साॻियो ई उहो बि तरीक़े सां एडमिशन वठी सघनि था। त जॾहिं हाणे एडमिशन पॉलिसी अनाउंस थी आहे त सिचुएशन जेका आहे उहा हिनजी थोरी मुख़्तलिफ़ आहे। हिन सॼी सूरत हाल ते गुफ़्तगू था कयूं त पहिरों मसइलो छा रहियो आहे, जेका एडमिशन जेका पॉलिसी रही आहे उहा कीअं रही आहे, हाणे जॾहिं एडमिशन पॉलिसी अनाउंस थी वई आहे त हुन में छा प्रॉब्लम्स आहिनि, जेका पहिरों ॻाल्हि कई वई छा उहा ॻाल्हि पूरी न थी आहे या ॿियो को इशू आहे। हिन सिलसिले में असां गुफ़्तगू कयूं था सैयद ख़लील अहमद साहब सां, चेयरमैन आहिनि इंडस सोशल फोरम जा ऐं अॼुकल्ह कराची प्रेस क्लब में अंगर स्ट्राइक ते बि आहिनि। हुननि खां पुछूं था त हू सॼो हीउ प्रोसेस जेका आहे उनखे कीअं था ॾिसनि ऐं जेका एडमिशन जे हवाले सां कराची यूनिवर्सिटी जी पॉलिसी आहे हुन ते गुफ़्तगू करे पुछूं था त मसइलो छा आहे। अस्सलाम वालेकुम ख़लील साहब। वालेकुम सलाम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी, मां तव्हांखां पुछणु थो चाहियां त असल में हीउ जेको बैकग्राउंड आहे त एडमिशन जे हवाले सां कराची यूनिवर्सिटी में एडमिशन नथियूं मिलनि, उहो छा रीज़न आहे, तव्हां असल जेको मसइलो आहे शुरू खां उहो छा प्रॉब्लम रहियो आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभिनी खां पहिरीं तव्हांजी महिरबानी जो तव्हां हिन प्रोग्राम में घुरायो आहे असांखे, त असां पंहिंजो हिकिड़ो मौक़िफ़ ॿुधाए सघूं पंहिंजे दोस्तनि खे त उहो मसइलो बेसिकली छा आहे। कराची यूनिवर्सिटी में शुरू खां वठी करे हिकिड़ो अनोखो सिस्टम राइज थियल आहे जेको चयो वेंदो आहे KSP कैटेगरी सिस्टम। इहो कैटेगरी सिस्टम सिंध त ठहियो पर पाकिस्तान जी कंहिं बि तालीमी इदारे में राइज न आहे। के अगरि तव्हां कराची यूनिवर्सिटी जो हिन साल जो प्रोस्पेक्टस खणी ॾिसंदव, उन प्रोस्पेक्टस जे पहिरें पेज ते लिखियलु आहे KSP, K स्टैंड्स फॉर कराची, S फॉर सिंध, P फॉर पाकिस्तान। सभिनी खां पहिरीं ॻाल्हि इहा त हिन प्रोस्पेक्टस जे पहिरें पेज ते असांखे इम्प्रेशन इहो थो मिले ॼण त को कराची हिकु रियासत आहे। हाणे इन में सिंध खे अलहदगी जो तासुर अचे थो त गॾोगॾु पाकिस्तान खे अलहदगी जो तासुर बि अचे पियो। त पाकिस्तान अलॻि आहे, मतिलबु सिंध खे छॾे करे, सिंध सभिनी ज़िलनि खे छॾे करे उहा टिनि कैटेगरीज़ में डिवाइड करे छॾियो आहे त कराची हिकिड़ी अलॻि कैटेगरी ठाहे छॾी अलॻि आहे, सिंध अलॻि आहे, पाकिस्तान। हाणे उनजो प्रोसीजर इहो आहे त अगरि कराची यूनिवर्सिटी जे अंदरि कंहिं बि शागिर्द खे मतिलबु अगरि का सीट बची वञे थी, मिसाल तौरु IR डिपार्टमेंट में 120 सीटूं आहिनि। हाणे 120 सीटुनि में अगरि को माण्हू कराची यूनिवर्सिटी जो कराची शहर जो दाख़िला नथो वठे जेको कराची में पढ़ियो हुजे, त अगरि उहा सीट बची वेंदी त उन सूरत में उहा एस कैटेगरी खे मिलंदी। हाणे हिते सवाल इहो पैदा थो थिए त कराची जी जेका आबादी ॿुधाईंदा 2 करोड़ ॿुधाईंदा, अगरि कराची जे माण्हू खे चलो असां 1.5 करोड़ मञी वञूं, छा 120 माण्हू भेड़ो न आहे जेको IR में दाख़िला जो ख़्वाहिशमंद हूंदो? गुज़िरियल साल कराची यूनिवर्सिटी जे पंहिंजे जारी करदा तव्हां अगरि वेबसाइट ते ॾिसंदो वञे जेका लिस्ट आहे उन में हिकु बि सिंधी शागिर्द न आहे जेके IR में दाख़िला मिली हुजे। वाज़े तौर ते लिखियलु आहे एस कैटेगरी जे साम्हूं हिकिड़ो ब्लैंक डॉट नू पियो आहे, हिन पासे K कैटेगरी लिखी पई आहे। सरप्राइजिंगली हिकिड़ी शइ उते जेका मां नोट कई उहा बि पहिरियों हिन ॻाल्हि ते कयूं था गुफ़्तगू त KS ऐं P हिकु कैटेगरी आहे, इहा त मुंहिंजे ख़्याल में हुननि जी शुरू खां पॉलिसी रही आहे न? सर, हिन कैटेगरी जो इम्प्लीमेंटेशन जेका थी आहे उहा मुशर्रफ जे दौर खां थी आहे। मुशर्रफ जे दौर में हिकिड़ो रिवाइवल आयो हो ओवरऑल यूनिवर्सिटीज़ जो, उन में मेहरान यूनिवर्सिटी जे अंदरि बि हिननि का हेर फेर कई। वरी तव्हांखे ताज़ो ख़बर पवंदो दाऊद इंजीनियरिंग कॉलेज जे अंदरि बि सिंधी शागिर्दनि जूं सीटूं घटायूं वियूं आहिनि, DMC जे अंदरि हॉस्टलूं बंदि कयूं वियूं। त जनरल मुशर्रफ जो जेको शुरूआती दौर 2002 खां वठी करे इहा पॉलिसी सिंधी शागिर्दनि खे कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके यूनिवर्सिटीज़ जे अंदरि उनजी रस्ता रोक कई वई आहे। हिकिड़ी हॉस्टलूं बंदि करण जी सूरत में, ॿियूं सीटूं घटाइण जी सूरत में, टियों वरी कराची यूनिवर्सिटी में ई कैटेगरी सिस्टम राइज करण जी सूरत में। त हिननि टिनी तरीक़नि सां 2002 खां प्रॉपरली इहा शइ जेका आहे उहा इम्प्लीमेंट थी आहे ऐं उहा अॻियां वधी आहे। अच्छा, मां तव्हांखे इहो पुछणु चाहींदुमि त K कैटेगरी जो मक़सदु इहो आहे त जंहिं मैट्रिक ऐं इंटर कराची में कई? जी बिल्कुलु सर, ईअं ई हाणे हिकिड़ो अॻे हूंदो डोमिसाइल जे बेसिस ते माण्हू एक्सेप्ट करे वठंदा, हाणे उहो डोमिसाइल जी बेस बि न आहे। हाणे जेको माण्हू त मैट्रिक करे थो, जेको त इंटर करे थो, ऐं कुझु शराइत वरी हिननि जा अहिड़ा आहिनि त माना माउ पीउ जंहिंजो हितां खां हुजे, माना बिल्कुलु तव्हांखे तासुर इहो हूंदो जहिड़ो की ॿाहिरें मुल्क जी यूनिवर्सिटी, माना अगरि कराची खां हटी करे जेको बि सिंधी शागिर्द 12 ज़िले जो अचे थो उहो ॼण त कोई लंडन में दाख़िला थो वठे, कोई सिंध जो को शहर न आहे।
इहो इम्प्रेशन माना तव्हांखे मिलंदो KSP कैटेगरी मां। पहिरों त इहो हूंदो त तव्हां शायदि मैट्रिक काथे बि कयल हुजे पर इंटर हिते थियणु ज़रूरी आहे, त मुख़्तलिफ़ मिसाल लाड़काणे मां ॿार मैट्रिक करे कराची मां इंटर करे बि एडमिशन वठी सघंदो हुयो, पर हाणे हुननि उहा शायदि उहो बि लॻाए छॾियो, फैटर लॻाए छॾियो अथनि जेके आहिनि। हाणे मां तव्हांखे ॿुधायां त पहिरीं ईअं हूंदो हो त सिंधी जे अंदरि दाख़िला थी वई अगरि कंहिं शागिर्द जी, सिंधी डिपार्टमेंट कराची यूनिवर्सिटी जे अंदरि, उन में अगरि कंहिं बि शागिर्द जूं 70 मार्कूं अचनि थियूं उन्हनि जे पेपरनि में फर्स्ट सेमेस्टर जे अंदरि सेकेंड सेमेस्टर जे अंदरि, त हुनखे इहो मौक़ो हूंदो त हू अॻे साल पंहिंजो डिपार्टमेंट तब्दील कराए सघे थो। हिकु वॾी तादाद में सिंधी शागिर्द छा कंदा इनिशियली वीचारा त उहे सिंधी डिपार्टमेंट में दाख़िला वठंदा, उन खां पोइ सुठियूं मार्कूं हासिल करे जेका उन सब्सिडी हूंदी, मिसाल तौरु सोशोलॉजी या जर्नलिज़म में ट्रांसफर करे वठंदा। हाणे उते बि हिननि तासुब जी इंतिहा इहा कई त उन्हनि मार्कुनि खे हिन रसी करे छॾियो आहे। मतिलबु हाणे 80 मार्कूं तव्हां सब्सिडी में हासिल कयो या कंपल्सरी सब्जेक्ट में हासिल कयो, 80+ खां पोइ तव्हांखे ट्रांसफर थींदो, जेको अगेन कराची जहिड़े इदारे में उहो त सिर्फ़ सिंधी डिपार्टमेंट जे लाइ न हूंदो न, उहो त ऑल द वे थ्रू सभिनी जे लाइ हूंदो। त हर जगह खां हिननि जी भरपूर कोशिश कई आहे त माने 5 शागिर्द बि सिंधी जेके आहिनि उहो कराची जे तालीमी इदारे में न निकिरनि। सही। अच्छा, मां हाणे जेका तव्हां थोरी देरि पहिरियों ॻाल्हि कई त जेका असांजी 3 कैटेगरीज़ आहिनि, हुन खां पोइ ही शुरू खां प्रॉब्लम रहियो आहे। बिल्कुलु। हाणे जेका आहे थोरे ॾींहं पहिरियों असांखे ख़बर पई त ही कैटेगरी सिस्टम रिमूव था कनि या ख़बर पई त अकोमोडेट वधीक था कनि, त छा उहा ॻाल्हि जेका तमामु हिकिड़ी सुठी हर जॻह ते हेडलाइन बि थी, न्यूज़ बि थी, त छा उहा जेका VC साहब ॻाल्हि कई उहा सही न हुई या हुन खां पोइ कुझु अॻिते पुठिते चकर थियो आहे? साईं, ॻाल्हि उहा बिल्कुलु दुरुस्त हुई, छो जो VC साहब जो जेको हिकिड़ो बयानु आयो सिंधी शागिर्दनि जे बारे में त सिंधी माण्हू दाख़िला नथा वठनि, न इवन उन बयान ते असां पंहिंजे वसार सोशल मीडिया ते या मीडिया जे ज़रिए हुनखे रिस्पॉन्ड कयो त न साईं दाख़िला वठनि था, तव्हांजी महिरबानी आहे जो तव्हां इवन असां कांग्रेट बि कयो VC साहब खे फ़ोन करे पाण त साईं तव्हांजी महिरबानी आहे, तव्हां सीटूं वधायूं आहिनि, ऐं वॾियुनि अख़बारुनि में वॾनि चैनलनि ते इहा शइ ऑन द रिकॉर्ड मौजूदु आहे। हाणे ॻाल्हि ईअं थी त VC साहब जी अनाउंसमेंट खां पोइ कराची यूनिवर्सिटी जी हिकिड़ी तंज़ीम आहे APMSO, उन्हनि मुज़ाहिरो कयो हो कराची प्रेस क्लब ते हिन पॉलिसी ख़िलाफ़, जेका MQM जी ज़ैली विंग आहे बेसिकली, उन्हनि दोस्तनि APMSO वारनि हिन पॉलिसी ते एतिराज़ कयो हो, ऐं उन्हनि जो जेको मुज़ाहिरो आहे उहो ऑन दी रिकॉर्ड आहे, ऐं उन मुज़ाहिरे खे फ़ौरन बाद गवर्नर साहब उनजो नोटिस वरितो हो, गवर्नर इशरत बाद, त हिन पॉलिसी ते त जेके रिजर्वेशन्स आहिनि हिन ते गुफ़्तगू कयूं था, हिकिड़े मुख़्तसर ब्रेक वठूं था, पोइ वापसि अची जेका इहा रिएक्शन आहे हुन जो गुफ़्तगू करे अॻिते वधायूं था। नाज़रीन, हिकिड़ो मुख़्तसर ब्रेक था वठूं, वापसि अची जेका कराची यूनिवर्सिटी में एडमिशन जो सिलसिलो आहे, जंहिंमें पहिरियों ई अनाउंसमेंट कई वई त जेका सिंधी स्टूडेंट्स आहिनि उन्हनि जे लाइ एडमिशन ओपन रहंदी, पर हाणे जॾहिं पॉलिसी आई आहे त हुन में हिकिड़ो डिफरेंस आहे, त हुन ते गुफ़्तगू कयूं था। हिन मुख़्तसर ब्रेक खां पोइ तव्हां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, अचो त गुफ़्तगू सिलसिले खे अॻिते था वधायूं। असां गुफ़्तगू पिया कयूं त कराची यूनिवर्सिटी में जेका एडमिशन जे हवाले सां पॉलिसी आहे जॾहिं अनाउंस थी आहे, ऐं जेको पहिरों हिकिड़ो असांखे ॿुधण में मिलियो त कराची यूनिवर्सिटी में सभु एडमिशन वठी सघनि था, ख़ासि तौर ते सिंधी तालिब इल्म बि, पर हुन में फ़र्क़ु आहे। गुफ़्तगू कयूं था त हीउ छा फ़र्क़ु आहे, ऐं पहिरों जेको अनाउंसमेंट थी, जी तव्हां चओ पिया त जेका पॉलिसी आहे उहा मुज़ाहिरे खां पोइ चेंज थी आहे। जी बिल्कुलु। हाणे उन में इहा आहे त 400 सीटुनि जी अनाउंसमेंट आहे, उहे 400 सीटुनि जी अनाउंसमेंट मुख़्तलिफ़ अख़बारुनि कोट कयो आहे, 2-2 कॉलमनि जूं उनमें ख़बर लॻल आहिनि। हाणे तव्हांखे ॿुधायां त प्रोस्पेक्टस में जेका एक्चुअल पोज़ीशन में 90 सीटूं करे छॾियूं अथनि। पहिरों इहो हुयो त 400 स्टूडेंट्स खे 4 स्टूडेंट जेके स्टूडेंट कराची खां अलावा आहिनि जी उन्हनि खे मतिलबु सीट्स जेके आहिनि रिज़र्व बुनियादनि ते ॾिनी वेंदियूं, त बाबा हे रूरल एरिया खां आहिनि। साॻी तरह बलोचिस्तान जूं 60 सीटूं रिज़र्व आहिनि, इवन हू सूबो ई वियो आहे, पर चवंदा आहिनि जी बैकवर्ड आहे बलोचिस्तान, इन करे कराची असांखे एतिराज़ बि न आहे। ठीकु आहे, बिल्कुलु सही आहे, सुठी ॻाल्हि आहे, रिज़र्व एरिया आहिनि सही आहे। पर हाणे उहे 400 सीटूं जेके असांजूं हुयूं, बेसिकली ॾिसो न, सूबो असांजो आहे, असांजो गादी जो हंधु आहे, त सिंधी शागिर्दनि जो त पहिरियों हक़ आहे हिन शइ ते, त असां महरूम आहियूं दाख़िला वठण खां। हाणे उन्हनि उहे 90 सीटूं रिज़र्व ज़ाहिर कयूं आहिनि, ऐं उहे 90 सीटुनि जे अंदरि बि तव्हां हिकिड़ी ॿी शइ उहा ॾिसो त उहे मख़सूस कुझु डिपार्टमेंट आहिनि, जेके डिपार्टमेंट मिसाल तौरु शाबलती भिटाई यूनिवर्सिटी में कोन्हनि या सिंध यूनिवर्सिटी में कोन्हनि, उन्हनि डिपार्टमेंट्स में हिननि खे चयो आहे त बाबा उहे रिज़र्व सीटूं सां उन्हनि डिपार्टमेंट्स मां ॾींदासीं जेके तव्हांजे ॿियनि इदारनि में कोन्हनि। इहा बि हिकिड़ी नाइंसाफ़ी आहे। हाणे अगरि तव्हां ॾिसंदो त सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि को बि माण्हू दाख़िला वठी सघे थो, बियॉन्ड द डिफरेंस ऑफ लैंग्वेज, मतलब ज़रूरी न आहे त को सिंधी हुजे उर्दू ॻाल्हाईंदड़ हुजे। ऐं पाण सिंधी यूनिवर्सिटी में पढ़ियो आहियां, सिंधी यूनिवर्सिटी जे अंदरि असांजा क्लास फेलोज़ उर्दू ॻाल्हाईंदड़ हूंदा, पंजाबी स्पीकिंग हूंदा, पख़्तून हूंदा हुआ, कॾहिं बि असां इहो शइ महसूसु कोन कईसीं त हीअ को धारियूं माण्हू। हाणे पर भिटा यूनिवर्सिटी जे अंदरि ॾिसो पंजाबी स्पीकिंग काफ़ी दोस्त आहिनि हुते पढ़नि था, नो इशूज़, पर कराची जे अंदरि इहो छो थो थी वञे त हिते असांखे महसूसु करायो थो वञे त बाबा तव्हां सिंधी आहियो। हा, न मां थोरो बैक टू द हिन ते अचणु थो चाहियां, जेका 400 सीटनि जी ॻाल्हि था कयो,
उहा पहिरियों हिकिड़ो प्रॉमिस थियल हुयो त 400 सीटूं जेके न अनाउंस कबियूं, पर जॾहिं हाणे जेका एडमिशन पॉलिसी आई आहे त हुन में तव्हां चओ था प्रोस्पेक्टस में 90 सीटें लिखियल आहिनि, ऐं उहे 90 सीटूं बि जेके आहिनि उहे रिज़र्व आहिनि मुख़्तलिफ़ ख़ासि तौर ते डिपार्टमेंट जे लाइ। अच्छा, उहे डिपार्टमेंट्स कहिड़ा आहिनि जंहिंजे लाइ उन्हनि? उहे डिपार्टमेंट्स उहे जेके चवनि था त सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि जेके मौजूदु न आहिनि, हाणे उन्हनि जी बि हिकिड़ी लिस्ट आहे, उहो बेसिकली कंफर्मली वेरीफाई करिणो पवंदो। मुंहिंजी इतला मूजिबि वुमेन स्टडीज़ थी वियो, एनवायरमेंटल साइंसिस थी वियो, ॿियूं कुझु केमिकल इंजीनियरिंग टाइप अहिड़ा डिपार्टमेंट आहिनि जंहिंजे अंदरि उनखे ॾींदा। जेके नवां डिपार्टमेंट कराची यूनिवर्सिटी क्रिएट कया आहिनि, जेके सिंध यूनिवर्सिटी में ऐं शाहबुद्दीन भट्टा यूनिवर्सिटी अंदरि न आहिनि, उन्हनि जे अंदरि उहे सीट्स जेके आहिनि उहे ॾिनियूं वयूं आहिनि। ओपन मेरिट ते एडमिशन नथियूं थियनि? ओपन मेरिट में इहो न आहे त छो त काफ़ी जॻहनि ते टेस्ट सिस्टम आहे, त हाणे टेस्ट सिस्टम में जेको आहे उहा को बि स्टूडेंट अपेयर थिए उहो न आहे त हुनखे उहो टेस्ट क्लियर करे थो वञे त हुनखे एडमिशन मिलंदी, ईअं न आहे? हिन में कराची यूनिवर्सिटी में ॿिनि तरह जा जेके आहिनि उहे सेटअप आहिनि। हिकिड़ो आहे एप्टीट्यूड टेस्ट बेस्ड आहे, हिकिड़ी ओपन मेरिट आहे। पहिरीं एप्टीट्यूड टेस्ट बेस्ड जे अंदरि जेके डिपार्टमेंट ईंदा हुआ, डिफार्मेसी हूंदो हुओ, कॉमर्स थी वियो, बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन, बीकॉम, इहे ईंदा हुआ। हाणे वरी हिननि छा कयो आहे त टेस्ट बेस जे अंदरि IR थी वियो, इंग्लिश लिटरेचर थी वियो, मास कम्युनिकेशन थी वियो, इहे डिपार्टमेंट एडिशनल हिननि टेस्ट बेस जे अंदरि शामिल कया आहिनि। बिल्कुलु तव्हां दुरुस्त चयो, थियणु ईअं घुरिजे। ओपन मेरिट जहिड़ी तरह मेहरान यूनिवर्सिटी उनमें NET जी टेस्ट आहे, जेको टेस्ट पास करे थो अची वञे थो। सिंधी शागिर्दनि लाइ त इहो बि वरी हिकिड़ो आज़ार आहे त अगरि हिकिड़ो माण्हू महिनत करे उहा एप्टीट्यूड टेस्ट पास करे वञे थो, टेस्ट पास करण खां पोइ वरी हुनखे हिकिड़ो KSP जो कारो कानून फेस करणो पवंदो। कैटेगरी में पोइ बि ईंदो? बिल्कुलु, पोइ टेस्ट क्लियर थी वञे उन खां पोइ बि कैटेगरी में ईंदो। जेकॾहिं उनजी सुठी मार्कूं आहिनि, सभु कुझु आहिनि, पर हुन सां जेकॾहिं 120 सीट्स तव्हां चओ था 120 सीटूं IR जी भरियल आहिनि, त हुनखे एडमिशन न मिलंदी? बिल्कुलु न मिलंदी। जेसि ताईं तव्हां अगरि पहिरीं प्रियोरिटी वाज़े तौर ते लिखियल आहे त बाबा कराची यूनिवर्सिटी फर्स्ट प्रोस्पेक्टस जेको पेज आहे उहो ॿुधाए थो त एडमिनिस्ट्रेशन जेका कराची यूनिवर्सिटी दाख़िला थींदी उहा थींदी हिन KSP कैटेगरी जे बुनियाद ते थींदी, चाहे उहो एप्टीट्यूड टेस्ट पास करे थो या नथो करे, चाहे उहो ओपन मेरिट ते अचे थो। ॿिन्ही क्राइटेरिया जे अंदरि असांखे उहा उनजे थ्रू वञिणो पवंदो। अगर सीटूं बचंदियूं त असांखे मिलंदियूं, अदरवाइज़ असांखे न मिलंदियूं। सही। अच्छा, हाणे ही जेका अनाउंसमेंट थी वई आहे हुन खां पोइ तव्हां रिएक्शन छा था ॾिसो, छा करणु तव्हां छा था कयो, जेका हाणे हंगर स्ट्राइक बि कयो था, अॻिते छा ॿियनि जो जेतिरो सपोर्ट आहे उहो कीअं था ॾिसो? सिंधी स्टूडेंट्स में तव्हां ॾिसो था त मायूसी हिन ॻाल्हि खां थी आहे, ओवरऑल हिकिड़ो जेको हुनजो रिएक्शन आहे उहो कीअं था ॾिसो? सभिनी खां पहिरीं ॻाल्हि तव्हां सिंधी शागिर्दनि खे इहा ॻाल्हि वाज़े कंदुसि, मायूस थियण जी ज़रूरत न आहे। हीअ इदारा असांजा आहिनि, शहर असांजो आहे, ऐं ॿिया काफ़ी दोस्त बि कराची यूनिवर्सिटी जे अंदरि पढ़ंदा रहिया। असांजे तंज़ीम जा दोस्त बि कराची यूनिवर्सिटी जे अंदरि पढ़नि था, दाख़िला वठी सघिजे थी, उते इहा शइ मुमकिन आहे। सिंधी डिपार्टमेंट आहे, ॿिया डिपार्टमेंट आहिनि, उहा बि हिकिड़ी उमेद आहे, नाउमीदी जी ज़रूरत न आहे। असांखे 4 साल थिया आहिनि हिन जदोजहद में। असां मुख़्तलिफ़ शहरनि में बुख हड़तालूं कयूं आहिनि, रैलियूं कढियूं आहिनि। हीअ कराची प्रेस क्लब ते असांजी फर्स्ट हंगर स्ट्राइक न आहे, वेरियस हंगर स्ट्राइक्स असां कराची प्रेस क्लब ते करे चुका आहियूं। ऐं असां 2011 में हिते कराची यूनिवर्सिटी जे गेट ते असां धरणो वियो आहे, ऐं जेको फर्स्ट टाइम हिननि सीट्स रिज़र्व सीट जो जेको कॉन्सेप्ट शुरू थियो आहे उहो बेसिकली असांजे धरणे खां पोइ थियो आहे। असां जॾहिं उहो धरणो हुयोसीं कराची यूनिवर्सिटी जे गेट ते, अधु कलाक असां रोड ब्लॉक कयोसीं, त उन्हनि जो एडमिनिस्ट्रेशन जो अॼु बि साॻी जेको सेटअप खे ॾिसंदो आहे, ख़ालिद राकी आहे, उन सां सॼियूं ॻाल्हियूं थियूं आहिनि। पोइ उन्हनि खां पोइ उन्हनि बाद में वञी करे सीटूं 45 कयूं आहिनि। 45 सीटुनि मां जेके आहिनि उहे बि रिज़र्व सीटूं हुयूं, साॻी हिन पैटर्न ते हुननि वधायूं। 45 सीट्स हुयूं लास्ट ईयर ताईं। हिन साल हिननि 400 सीट्स करणु चाहियूं पिए त भाउ 400 सीट थींदियूं, पर हुनखे सिर्फ़ु इन 45 खे हिननि 90 जो फिगर ॾेई छॾियो आहे। त 4 साल जे अंदरि मुख़्तलिफ़ तंज़ीमूं जेके शागिर्द तंज़ीम आहिनि उहे बि असां सां गॾु जदोजहद कंदियूं रहियूं आहिनि। असां बि हुन जदोजहद जे अमल में शामिल आहियूं, ऐं असां चाहींदासीं त हिन वक़्तु पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका हुकूमत में आहे, ॿी हिकिड़ी अहम ॻाल्हि इहा आहे त 18वीं तरमीम खां पोइ जेके बि यूनिवर्सिटीज़ आहिनि उहे यूनिवर्सिटीज़ CM जे अंडर में अचणु घुरिजनि। मूंखे त वॾो हिकिड़ो हैरत लॻी आहे इहा शइ ॾिसी करे, जॾहिं मां प्रोस्पेक्टस जे अंदरि गवर्नर साहिब जी तस्वीर ॾिठी। ॾिसो, असांखे का जेलसी न आहे, को साड़ न आहे त गवर्नर सिंध जो केरु बि हुजे। 11 सालनि खां मौजूदु आहे, असांखे का हिन शइ जी परवाह न। असां चवंदा असां सां नाइंसाफ़ी न थिए। हाणे CM सिंध जी तस्वीर जॻह गवर्नर साहिब जी तस्वीर लॻल हुई, इहा सिधी सी हिकिड़ो कॉन्स्टिट्यूशनली ॾिसणो हिकिड़ी ग़लति ॻाल्हि आहे। CM सिंध खे उनजा पावर हुजणु घुरिजनि, उनजी तस्वीर हुजणु घुरिजे। हाणे असां प्रेशराइज़ कंहिंखे कयूं? अगर असां पीपल्स पार्टी जे दोस्तनि खे चवंदासीं, उन्हनि हुकुमरान खे चवंदासीं तव्हां चवंदा हुआ असांजे अंडर में त यूनिवर्सिटी सही कोन, तव्हांजो तस्वीर उन जी लॻी पई आहे। हक़ीक़त में इहो प्रियोरिटी पाकिस्तान पीपल्स पार्टी ॾियणु घुरिजे। सिंधी माण्हू उन्हनि खे वोट ॾिए थो, उन्हनि खे इलेक्ट करे अचे थो, त असीं ॾिसूं उन्हनि जी तरफ़ तां। असांजी उमेदु उन्हनि माण्हुनि खे जिन खे असां वोट ॾिनो आहे त इहो उन्हनि जो फ़र्ज़ु आहे त उहे सिंधी शागिर्द हिन मसइलनि खे हल कनि। त हिकिड़े वॾे अरसे खां असां उन्हनि खे बि अप्रोच कयो आहे। वक़्तनि वक़्तनि असां जेके एजुकेशन मिनिस्टर्स आहिनि उन्हनि सां बि असांजा राब्ता रहिया आहिनि त सर तव्हां हिन कैटेगरी सिस्टम खे महिरबानी करे ख़तमु करायो। अञा हींअर जेको असां हिकिड़ी नई वेव शुरू कई आहे उहा सिर्फ़ु शुरूआत आहे।
अॼु बि असांजा जेके दोस्त आहिनि इंडस जो फोरम जा उहे कराची प्रेस क्लब ते बुख हड़ताल ते वेठल आहिनि। हीअ सिर्फ़ु इनिशियली असांखे जीअं ख़बर पई आहे असां प्रोस्पेक्टस पढ़ी करे असां पहिरीं बुख हड़ताल जो ऐलान कयो आहे। उन खां पोइ जी लास्ट टाइम असां सिंध जे शहर में मुज़ाहिरा कया, शहर में असां धरना कढंदासीं, अवेयरनेस रिलीज़ कंदासीं, बुख हड़तालूं कंदासीं। ऐं अगरि सिंधी को बि हक़दार सिंधी शागिर्द असीं उन्हनि माण्हुनि जा कोन्हे असीं चवंदा यार असांजी 60% आहे, वीसी साहिबु तव्हां असांखे डिफार्मेसी डिपार्टमेंट ॾेई छॾियो। असीं चवंदा त अगरि 70% हिकिड़ो सिंधी शागिर्द खणी अचे थो ऐं उनखे तव्हां IR में दाख़िला नथा ॾियो, साॻी 50% तव्हीं हिकिड़े कराची मां पढ़ियल दोस्त खे दाख़िला ॾेई था छॾियो त असांजो सिंधी शागिर्द मायूसी जो शिकार थो थिए। त यार हीअ सिर्फ़ु इन बुनियाद ते हिनखे इहा सीट मिली वई छो जो हीअ सिंधी नथो ॻाल्हाए। मतिलबु असीं अगरि पंहिंजे शहरनि में ओपरा आहियूं त असांजे अंदरि त मायूसी ईंदी, उहो मायूस नौजवान छा कंदो? पोइ वरी मुख़्तलिफ़ इल्ज़ामात लॻंदा था, ॾिसो सिंधी माण्हू इश्तिहाल में अची वञनि था, क़ौम परस्त आहिनि, त असीं मजबूर थी वञूं था। जॾहिं असांजे साम्हूं आऊं हिकिड़ो केस ॾिसां पियो त यार मुंहिंजे हिकिड़े दोस्त जी परसेंटेज 70 आहे, उनखे IR में दाख़िला नथी मिले, साॻी जॻह ते अॻे जी परसेंटेज 5 आहे, 20% जो डिफरेंस आहे, उनखे नथी मिले। P कैटेगरी में सीट मिले थी, गिलगित बल्तिस्तान मां असांजा दोस्त पंहिंजा आहिनि, ठीकु आहे, उन्हनि ते तालीम ते एतिराज़ न आहे, उन्हनि खे सीट मिले थी, उन्हनि जूं तंज़ीमूं एग्ज़िस्ट कनि थियूं, असां सिंधियुनि खे दाख़िला कोन थी मिले। 48 कलाकनि जो हितां खां सफ़र आहे जेको हितां खां अची करे गिलगित बल्तिस्तान मां शागिर्द दाख़िला वठनि था, कश्मीरी शागिर्द दाख़िला वठनि था, पख्तून वठनि था, पंजाबी वठनि था, पर सिंधी शागिर्दनि लाइ नोगेरिया लॻी पई आहे कराची यूनिवर्सिटी। सही, हिन ते मज़ीद गुफ़्तगू कयूं था। तव्हां जेको जॾहिं इहो डॉक्टर साहिब जी तरफ़ां VC साहिब जी तरफ़ां अनाउंसमेंट थी त स्टूडेंट्स जे लाइ ओपन कयो ऐं तव्हां चयो त फ़ोन ते ॻाल्हायो उन्हनि सां, मुबारकबाद ॾिनियो, त हुननि वक़्तु हुनजो रिएक्शन छा हुयो, छा का कमिटमेंट कई या न कई? हिकिड़ो मुख़्तसर ब्रेक वठूं था, वापसि अची हिन सिलसिले खे अॻिते था वधायूं। नाज़रीन, हिकिड़ो मुख़्तसर ब्रेक वठूं था, वापसि अची हिन सिलसिले खे अॻिते था वधायूं त जेका VC साहिब सां गुफ़्तगू थी उन जो छा जेको गुफ़्तगू में VC साहिब जो छा मौक़िफ़ हुयो, हुनजे अलावा पंहिंजो हाणे जेको एडमिशन हिकिड़ो जेका पॉलिसी अनाउंस थी वई आहे, एडमिशन ज़ारी ॻाल्हि आहे, हिन पॉलिसी जे तहत थींदियूं फ़िलहाल, त उन में कीअं जेका ॿिया स्टूडेंट्स असांजा सिंधी अप्लाई करे सघनि था, उनजो तरीक़ो छा आहे, हिन ते बि गुफ़्तगू कयूं था। सोशल मीडिया जे थ्रू जेका हिकिड़ो असां ॾिसूं था त मुख़्तलिफ़ इशूज़ जे हवाले सां अवेयरनेस हिकिड़ी कैंपेन शुरू थियल आहे, त छा सोशल मीडिया में हिन ॻाल्हि जो रिस्पॉन्स कीअं आहे त कराची यूनिवर्सिटी में एडमिशन वठण जे हवाले सां छा अवेयरनेस आहे या न आहे, या हुनजी जेका हिकिड़ी सीरियसनेस आहे, ग्रेविटी आहे हिन इशू जी, हुनखे माण्हू सुञाणनि था या नथा सुञाणनि, त हिन ते गुफ़्तगू कयूं था। हिन मुख़्तसर ब्रेक खां पोइ तव्हां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, अचो त गुफ़्तगू सिलसिले खे अॻिते था वधायूं। असां गुफ़्तगू कयूं था कराची यूनिवर्सिटी में एडमिशन जे हवाले सां ऐं जेका ॻाल्हि कई त पॉलिसी जेका पहिरों जंहिं बारे में जेका मीडिया में ॻाल्हि आई त हिकिड़ी ओपन पॉलिसी आहे जंहिंमें हर कोई एडमिशन वठी सघे थो, पर जॾहिं पॉलिसी अनाउंस थी आहे ऐं जॾहिं असां ॾिसूं था त हाणे अप्लाई करण जे लाइ डेट्स अची वियूं आहिनि, पर उन में पॉलिसी में फ़र्क़ु आहे। हिन ते गुफ़्तगू कयूं था जी। तॾहिं जॾहिं तव्हां VC साहिब सां ॻाल्हायो ऐं VC साहिब खे हुनजी मुबारकबाद बि ॾिनी, त हुन वक़्तु हुननि जो मौक़िफ़ छा हुयो? हिन ॻाल्हि खे हुया त 400 वारी सीट वारो जेको उहो आहे उन ते क़ाइमु रहंदा, या हुन वक़्तु कुझु शेकी लॻनि पिया? असांजो मरकज़ी फाइनेंस सेक्रेटरी आहे त इलियास अब्बासी, उन बेसिकली कॉल कई, असां मिलण पिया चाहियोसीं VC साहिब खां। असांजो इहो इरादो हो त VC साहिब खां टाइम वठी करे असां वञूं, मिलूं, हुनखे कांग्रेट कयूं त तव्हां पॉलिसी चेंज कई आहे। त उन वक़्तु सुठो रिस्पॉन्स हो VC साहिब जो, हुनजो ठीकु आहे, तव्हां असां मिलंदासीं, वक़्तु ॾींदासीं तव्हांखे, तव्हां अचो मिलिजो। त आउं नथो सम्झां त अहिड़े का बि शिफ्ट हुई हुन टाइम ते, इन करे मां वरी तव्हांखे ॿुधायां त VC साहिबु पाण हिकिड़ो बयानु ॾिनो बाद में, उहो बयानु बि ॾाढो हलियो त असीं कंहिं बि धुर सां नाइंसाफ़ी थियणु न ॾींदासीं। उन मां मुराद सिधी KSP कैटेगरी सिस्टम हो, मतिलबु KSP कैटेगरी जी ॻाल्हि करे पियो त असां नाइंसाफ़ी थियणु न ॾींदासीं, जो हुनखे बि अंदाज़ो आहे मुस्तक़िल तौर ते नाइंसाफ़ी थींदी रही आहे। अच्छा, VC साहिब सां असांजी फर्स्ट मीटिंग न हुई आहे। तव्हांखे मां पोयां बैकग्राउंड ॾियां त साॻे VC साहिब सां असांजो मरकज़ी सदर मोहसिन ख़ासकली फेस टू फेस मिली आयो ऐं सॼी सूरत हाल चई, ऐं हर माण्हू हिन ॻाल्हि खे सम्झे थो त वाक़ई आहे सिंधियुनि सां हिकिड़ी नाइंसाफ़ी आहे। त हिकिड़ो माण्हू जंहिं हाणे अगरि तव्हां ॾिसो पंजाब यूनिवर्सिटी आहे, लाहौर में एग्ज़िस्ट करे थी, हाणे तव्हां उते ठाहे छॾियो साॻी कैटेगरी सिस्टम, अगरि तव्हां उते करे छॾियो साईं LPG कैटेगरी, त उते माण्हू रड़ियूं कंदा त भाई ॿियो माण्हू केॾांहुं वेंदो, सियालकोट जो माण्हू केॾांहुं वेंदो, विहाड़ी जो माण्हू केॾांहुं वेंदो, सभु माण्हू ॿाहिरि निकिरी ईंदा। तव्हां कोयटा में पॉलिसी ठाहियो, तव्हां पेशावर में पॉलिसी ठाहियो, कंहिं बि हिसे में नथा ठाहियो, सिर्फ़ु तव्हां कराची खे फोकस करे ठाहियो था। त इन जो जेको विक्टम थिए थो न बुनियादी तौर ते, उहो सिंधी थो थिए। वजह इहा आहे त जेको माण्हू सूबो छॾे करे अचे थो उहो रहे हाणे थी सघे त पंजाब में तमामु घटि माण्हू हिते प्रायोरिटी रखंदा हुजनि, पर ठठे जो माण्हू
कलाक जी डिस्टेंस ते आहे, हैदराबाद जो माण्हू 2 कलाक जे डिस्टेंस ते आहे। असांजा शहर हिते वेझा सफ़ा गॾिया पिया आहिनि। ॿी ॻाल्हि त हिकिड़ी अवेयरनेस जेका वधी आहे, शहरी अवेयरनेस, तव्हां पूरी दुनिया जे अंदरि हिकिड़ी शहरी अवेयरनेस वधी आहे। त हिकिड़ी वॾी पॉपुलेशन गुज़िरियल 10 सालनि खां अगरि तव्हां नोट कंदव त सिंधी हिकिड़ी वॾे तादाद में कराची जे अंदरि आयो आहे। जीअं उहा तालीमी शऊर वधियो आहे, एजुकेशनल शऊर वधियो आहे, उन सां गॾोगॾु माण्हुनि जो शऊर वधियो आहे। त यूनिवर्सिटी में दाख़िला वठूं। हाणे उहो जेको सिंधी माण्हू उन शऊर जे बुनियाद ते दाख़िला वठणु चाहे थो, उनजो अकेडमिक रिकॉर्ड त पोयां का आहे। मतिलबु अगरि आउं हिन वक़्तु मास्टर्स में दाख़िला वठणु चाहियां थो कंहिं बि डिसिप्लिन जे अंदरि, मुंहिंजो सिंधी यूनिवर्सिटी में डिग्री कयल आहे, न थो वठी सघां। अहिड़ी तरह हज़ारे नौजवान अहिड़ा आहिनि जेके गुज़िरियल तव्हांखे ॾिसण वेंदो 5 या 10 सालनि में हिकिड़ी मास माइग्रेशन थी आहे सिंध जे ॿियनि ज़िलनि मां। बेरोज़गारी जे करे मुख़्तलिफ़ वजूहात जी बुनियाद ते माण्हू प्रेफर कंदा आहिनि त शहरनि में अचनि था। त वॾे माहौल जेको धकु लॻे थो उहो सिंधी शागिर्द खे लॻे थो। जॾहिं त जेको शागिर्द सूबो बदर थींदो आहे तमामु रेयर ईंदो आहे। मतिलबु अगरि पंजाब खे हिन पॉलिसी जो नुक़सानु आहे त घटि आहे, ख़ैबर पख्तूनख्वा खे आहे, बलोचिस्तान खे, कश्मीर गिलगित बल्तिस्तान खे घटि आहे, पर सभिनी खां वॾो जेको नुक़सानु आहे उहो सिंधी शागिर्द खे आहे। इन सां इहो थिए थो त ऐं ॾिसो न सिंधी जेके पॉलिटिकल ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि, ऐं उन्हनि दोस्तनि खे बि चवंदो आहियां त अगरि कराची यूनिवर्सिटी जे अंदरि सिंधी शागिर्द न हूंदो तंज़ीमूं केरु हलाईंदो? त उहे दोस्त बि जेका अगरि चाहिनि था, भलाई करणु चाहिनि था, त उन्हनि खे बि घुरिजे त हिन स्ट्रगल में तव्हां गॾु अचो, शामिलु थियो, त हिन स्ट्रगल खे माण्हू अॻियां वधाए सघे। अच्छा, तव्हांजो फीडबैक छा आहे त केतिरा जेके आहिनि असांजा सिंधी स्टूडेंट्स आहिनि, जेका असांजा भाइर आहिनि, हू कराची यूनिवर्सिटी में एडमिशन वठण जे लाइ इंट्रस्टेड आहिनि? तव्हांखे ईअं लॻे थो त वाकई नौजवान जेके आहिनि, दोस्त जेके आहिनि, चाहिनि था त हिते अची पढ़नि, एडमिशन वठनि, या जेको हिकिड़ो माण्हू चवंदा आहिनि त सियासी स्कोरिंग जे लाइ वधीक न तौर ते इस्तेमालु थियो वेंदो आहे, माण्हू एतिरा इंट्रस्टेड न हूंदा आहिनि एडमिशन वठण जे बारे में? बिल्कुलु, ॾिसो न, इहे ॻाल्हियूं माण्हू रखनि था या राय रखनि था। जेको हाणे वीसी साहिबु ॻाल्हि कई त सिंधी शागिर्द दाख़िला नथा वठनि, इहा हिकिड़ी सोच। जॾहिं बि असां कुझु तंज़ीमुनि सां जेके डायलॉग्स कंदा आहियूं, ॻाल्हाईंदा आहियूं, जेके बेसिकली उहे सिंध बेस्ड तंज़ीमूं न आहिनि, उहे असांखे इहे चवंदियूं आहिनि, चवंदियूं न यार हिकु मसइलो ई न आहे, ईअं न आहे। तव्हां सोशल मीडिया जी ॻाल्हि कई पे, सिर्फ़ु हिकिड़ी पोस्ट असां सोशल मीडिया ते रखी आहे, मुंहिंजी वालदा 177 जा शेयर आहिनि, ऐं उन खां पोइ कॉल्स रिसीव करे करे आउं थकी पिया। 5 नंबर हलनि, सभु दोस्त चवंदासीं एतिरियूं असां कॉल्स रिसीव कयूं आहिनि। विदिन 3 डेज़ असां हिकिड़ी लिस्ट पिया पूरी प्रिपेयर कयूं। उन लिस्ट जे अंदरि जेके जेके माण्हू दाख़िला वठण जा ख़्वाहिशमंद आहिनि, असां उनजो नालो नोट कयूं पिया, उनजी क्वालिफिकेशन था, कहिड़े डिपार्टमेंट में दाख़िला वठो पिया। 3 डेज़ जे अंदरि हिकिड़ो ज़बरदस्त असांखे फीडबैक आयो आहे। ऐं लास्ट ईयर, उन खां पोइ साल, असांजा जेके दोस्त ऐं तव्हांखे ॿुधायो तंज़ीम जा मेंबर आहिनि, उनखे त पर्सनल सुञाणो जेके सॼी डिपार्टमेंट दाख़िला वरिती वञी। हिन वक़्तु बि सिर्फ़ु असां इंडस सोशल फोरम कराची डिवीज़न दरवाज़े 20 ॼणा आहियूं, कैलकुलेटेड आहियूं असां। उन में असीं दाख़िला वठूं पिया, सभु दोस्त डिज़र्विंग आहिनि, ख़्वाहिशमंद आहिनि, ऐं उन्हनि जा जेका प्रीवियस क्वालिफिकेशन आहे उहा कराची जी न आहे, उहा बेसिकली सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में आहे। त विदिन आवर ऑर्गेनाइज़ेशन अगरि असां 20 दोस्त कढी आया आहियूं, अञा प्रोसेस हले पियो। हीअ त अञा एप्टीट्यूड टेस्ट बेस्ड अनाउंसमेंट थी आहे। एप्टीट्यूड टेस्ट बेस्ड खां पोइ ओपन मेरिट जी हिकिड़ी अनाउंसमेंट थींदी, ग्रेजुएशन लाइ, मास्टर्स लाइ। कुझु असांजा दोस्त अहिड़ा आहिनि जेके एमफिल में दाख़िला वठण जा ख़्वाहिशमंद आहिनि। त हिकिड़ी तमामु वॾी तादाद आहे सिंधी माण्हुनि जी जेके चाहिनि था त असां कराची यूनिवर्सिटी में दाख़िला वठूं। कराची यूनिवर्सिटी दुनिया जे 200 यूनिवर्सिटीज़ में शामिल थींदी आहे, टॉप 200 यूनिवर्सिटीज़ में हुनजो नालो आहे। त सिधी ॻाल्हि आहे, हिकिड़ो फ़र्क़ु आहे। इहो कहिड़ो सर्वे में आहे? इहो त मां इंटरनेशनल लेवल ते लास्ट टाइम असां हिकिड़ी वेबसाइट आहे, उहो यूनिवर्सिटी थी सके थो को ॿियो सर्वे हुजे, पर कराची जी जेका दुनिया जी जेका टॉप 500 आहिनि, हुन में पाकिस्तान जी का यूनिवर्सिटी न आहे। हिकिड़ी सिर्फ़ु मेहरान यूनिवर्सिटी आहे जेका टॉप जेका रैंकिंग में आहे, हुन में मेहरान शायदि 500 खां का हेठि आहे, पर 500 में सॼी दुनिया में न आहिनि। कराची यूनिवर्सिटी शायदि बिल्कुलु हा, थी सघे थो का प्राइवेट सर्विस हूंदा आहिनि। जी जी, हर कंहिंजा सर्विस हूंदा आहिनि। थी सघे थो ऑफिशियल न हुजे, अलॻि सर्वे हुजे, उन्हनि ज़ाहिर कयो हुजे। असां HEC बि लास्ट टाइम हिनखे लेटर मोकिलियो, इहा बि हिकिड़ी अहम ॻाल्हि अथव। लास्ट टाइम जे हायर एजुकेशन कमीशन इंटेक्टिव, उन्हनि बि हिनखे लेटर मोकिलियो कराची यूनिवर्सिटी वारनि खे त तव्हां हिन पॉलिसी ते गौर कयो। ऐं उन खां पोइ कराची यूनिवर्सिटी वारनि उनखे जवाबु सबमिट करायो, त उन्हनि जो अख़बारुनि में सॼी डिटेल लॻी त कराची यूनिवर्सिटी उनखे छा रिप्लाई ॾिनो आहे, त भाउ छाजे करे असां हीअ पॉलिसी रखी वेठा आहियूं। त उहे सॼी हिननि जूं ॻाल्हियूं जेके आहिनि जस्टिफाइड कोन आहिनि। सिंधी शागिर्द दाख़िला कोन था वठनि, अदा दाख़िला नथा वठनि त अनाउंस त कयो। तव्हां हिकिड़ी अॼु 400 सीटूं तव्हां 400 सीट रखियूं, तव्हां रखी ॾिसो आहे। तव्हांजो पोयां वञण इन ॻाल्हि जी दलील आहे, तव्हां ख़ौफ़ में आहियो। 400 सीटूं हुयूं, तव्हां रखी ॾिसो आहे, ख़ाली वञणा था, नेक्स्ट ईयर तब्दील करे छॾियो आहे। मिसाल तौरु हिन साल हिननि 400 सीटूं रखियूं, पोइ नेक्स्ट ईयर एक्सक्यूज़ ॾींदा, बाबा सिंधी शागिर्द आया कोन, सीटूं असांजूं ख़ाली रहिजी वियूं, इन करे पॉलिसी चेंज करे छॾीसीं। पर तासुब परस्ती जो वॾे में वॾो मिसाल इहो आहे त 400 मां 90 सीटूं थी वञनि थियूं विदिन अ मंथ, विदिन अ 2 मंथ, ख़बर ई कोन थी पए, ऐं का अनाउंसमेंट कोन्हे। पर हाणे इहो बि तव्हां ॾिसो त हुननि जी एडमिनिस्ट्रेशन बि सिंसियर न आहे कराची यूनिवर्सिटी जी। उहा इंतिज़ामिया जॾहिं इहा अनाउंसमेंट करे थी त 400 सीटूं थियूं आहिनि त अख़बार में अचे थी, पर जॾहिं उहा रिवर्स करे थी, को नोटिफिकेशन जारी कोन थो थिए, का प्रेस रिलीज़ जारी कोन थी थिए, केरु ॿुधाए कोन थो। उहो छो कोन था ॿुधाइनि? हुनखे हिकिड़ो फियर हो, हुनखे ख़ौफ़ हो त जॾहिं हिननि माण्हुनि खे ख़बर पइजी वेंदी त पॉलिसी असां बेक कई आहे, मुज़ाहिरा कंदा, ऐं उन खां पोइ असांखे पॉलिसी वापसि वठणी पवंदी। छो जो कराची यूनिवर्सिटी जेका पॉलिसी तब्दील थींदी आहे उहा सिंडिकेट जी मीटिंग जे अंदरि थींदी आहे। मतिलबु फिल वक़्तु अर्जेंट बेसिस ते ई नथा करे सघनि।
पर अञा अगर हुकूमत वक़्तु चाहे, अगर पीपल्स पार्टी जा इलेक्टेड नुमाइंदा चाहिनि त कराची यूनिवर्सिटी खे हिन ॻाल्हि में प्रेशराइज़ करे सघनि था। त तव्हां ऑब्ज़र्व कयो, मेरिट ऑब्ज़र्व कयो, ऐं घटि में घटि असां चवंदा त ॿियो कुझु न, हर डिपार्टमेंट में 20 सीटूं त ॾियो। सो 20 सीटूं आहिनि, अगर तव्हां 100 सीट्स कराची लाइ रखी छॾियो, भला 20 सीट्स त सिंध जो वासी डिज़र्व करे थो न, तव्हां यार 20 हर डिपार्टमेंट में रखी छॾियो। अगर को नथो अचे तव्हां भले पंहिंजे माण्हू खे ॾेई छॾियो। पर अहिड़ा केतिरा ई केसिस असांजे साम्हूं आहिनि जेके डिज़र्विंग कैंडिडेट आहिनि, जिन खे सीट्स न मिलियूं आहिनि। 70+ में बि गुज़िरियल साल न मिलियूं आहिनि, वीचारा मोटी विया आहिनि, उन ॿिए दायरे में दाख़िला वञी वरितियूं आहिनि। अच्छा, हाणे हिकिड़ो जेका एडमिशन जे हवाले सां तव्हां सम्झो त नाइंसाफ़ी थिए थी, हुनजो हिकिड़ो त तरीक़ो, तव्हां जीअं हाणे हंगर स्ट्राइक ते वेठा आहियो, उहो हिकिड़ो तरीक़ो आहे, प्रेस क्लब में वञी एहतजाज था कयो, उहो बि हिकिड़ो तरीक़ो आहे। पर हुन सां गॾो गॾु जेको हिकिड़ो तरीक़ो आहे त माण्हू तव्हां जेका HEC आहे, हायर फोरम्स आहिनि हुननि जा, या जिते यूनिवर्सिटी रिपोर्ट थी करे, चांसलर आहे जेको कराची यूनिवर्सिटी जो, हुननि खे त छा इहो मुनासिबु न आहे त हुननि खे बि को लेटर लिखियो वञे, हुननि खे बि जेका आहिनि, जेका तव्हांजा रिज़र्वेशन्स आहिनि, हुननि ताईं पहुचाए वञनि? बिल्कुलु, असां माज़ी में बि ईअं कंदा रहिया आहियूं, मुख़्तलिफ़ तंज़ीमूं, मुख़्तलिफ़ फोरम, असां जिते जिते बि अप्रोच करे सघिया आहियूं। इवन जेके MPAs MNAs खां वठी करे सेनेटर्स ताईं असां उन्हनि खे बि पर्सनली ॻाल्हायो आहे। पर उहो राइट फोरम त ईअं न, जेको HEC जंहिंखे रिपोर्ट, कराची यूनिवर्सिटी जंहिंखे रिपोर्ट कंदा आहिनि, या पंहिंजी जेका शयूं मोकिलींदा हुआ, जेको फंडिंग वठंदा हुआ, त HEC हुयो हिकिड़ो। जी, हाणे उहो तब्दीली इहा थी आहे त वफ़ाक़ जी 18 अमेंडमेंट खां पोइ हाणे सूबनि वटि उहो इख़्तियार आहे। अगर हिन वक़्तु केरु पॉलिसी चेंज करे सघे थो त एज़ पर लॉ त साईं क़ाइम अली शाह करे सघे थो। CM सिंध आहे, उहो अगरि वाइस चांसलर खे चवंदो त उहा पॉलिसी तब्दील थी वेंदी, या जेको सिंडिकेट मेंबर अंदरि पाकिस्तान पीपल्स पार्टी जो नुमाइंदो आहे उहो उनखे तब्दील कराए सघे थो, उहो उनखे आणे सघे थो त बाबा तव्हां पॉलिसी तब्दील करे छॾियो। त उन प्लेटफॉर्म्स खे बि असां इस्तेमालु कंदा रहिया आहियूं। ऐं इवन कराची यूनिवर्सिटी जे अंदरि मौजूदु बि काफ़ी अहिड़ा शागिर्द बि आहिनि, जेके सिंध दोस्त बि आहिनि, जेके इन ॻाल्हि जी हिमायत कंदा रहिया आहिनि त बाबा वाक़ई नाइंसाफ़ी आहे। इवन कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जेके वीचारा उर्दू स्पीकिंग बि आहिनि कराची यूनिवर्सिटी अंदरि, उहे बि सम्झनि था इन ॻाल्हि खे, पॉलिसी त माना जस्टिफाइड न आहे, हिते सिधो सो हिकिड़ो इनजस्टिस आहे हिकिड़े मख़सूस क़ौम सां, असां सां ई आहे न, सिंधी माण्हुनि सां ई आहे, ॿियनि सां त न आहे। मेजॉरिटी हिकिड़ी सिंधी स्पीकिंग जी आहे, असां सूबे खे ऑन कयूं था, हीअ सूबो असांजो, यूनिवर्सिटी असांजी आहे, जे असांखे दाख़िला नथी मिले त उन खां वरी नाइंसाफ़ी कहिड़ी हूंदी। त प्रायोरिटी ते असां सभिनी खे ख़त लिखियो आहे, हिननि खे प्रेशराइज़ कयो आहे। हिकिड़े पॉलिटिकल प्रेशर जी बिल्कुलु ज़रूरत आहे, जेका अहिड़ी धुर हुजे जेका हुनखे प्रेशराइज़ करे सघे। हिन वक़्तु सिर्फ़ु पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे जेका रूल करे पई। ऐं ॿी तव्हांजी ॻाल्हि ॿुधायां त लास्ट हुकूमत जे अंदरि सिंध असेंबली जे अंदरां बि अदी नुसरत सर अब्बासी उन उते ह्यू इंक्वायरी कई, अंदरां ॻाल्हायो हिन मैटर ते, पर उनजी ॻाल्हि ॿुधी कोन वई। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त स्पीकर असांजो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो ई हो, पर उहा ॻाल्हि ॿुधी कोन। KTN वारनि दोस्तनि हलाई, उहा क्लिप बि मां पाण ॾिठी, अदी ॻाल्हाए पई त कराची यूनिवर्सिटी जेका पॉलिसी आहे तव्हां तब्दील कयो। इवन फंक्शन लीग जा MPAs असां सां गॾु गुज़िरियल मुख हड़तालुनि में असां सां गॾु बि वेठा आहिनि। त वक़्तनि वक़्तनि इहे तंज़ीमूं असां सां ऑन बोर्ड रही आहिनि, इहे माण्हू बि असांखे सम्झनि था त इहा शइ बिल्कुलु सही आहे। ॻाल्हि चवण जी आहे त सभु सच सम्झनि था, मञनि था, पर हाणे ॾुखी ॻाल्हि इहा आहे। असांखे VC साहिब बि हिकिड़े दफ़ा इहो चयो त बाबा ॻाल्हि मुंहिंजे वस जी न आहे। हाणे इन खां वधीक मां हाणे तव्हांखे छा ॿुधायां, हिकिड़ो वाइस चांसलर चए थो त मुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे, त इन जो मतिलबु त को बिहाइंड द सीन को पावर आहे जेको हुन वाइस चांसलर खे बि प्रेशराइज़ करे थो त भाई पॉलिसी चेंज न आहे करणी। ठीकु, हाणे थोरी देरि पहिरियों सोशल मीडिया जी ॻाल्हि थी, त तव्हां हाणे ॾिसूं था असां तालीम जो हाल ॾिसूं, सोशल मीडिया में काफ़ी हिकिड़ी एक्टिविज़म आहे, ऐं घोस्ट टीचर जेका आहिनि हुननि ते काफ़ी हिकिड़ी कैंपेन हली आहे, ऐं उनजे ख़िलाफ़ु जेके आहिनि माण्हुनि कई आहे, काफ़ी हद ताईं कुझु कामयाबी बि थियूं आहिनि। त तव्हां सम्झो था त हिन इशू ते बि जेको असांजो सोशल मीडिया आहे ऐं कन्वेंशनल मीडिया आहे, हुनजो रिस्पॉन्स तव्हां कीअं था ॾिसो? आउं सम्झां त ॾाढो सुठो रिस्पॉन्स ईंदो। ऐं जेका रिसेंट असां सिर्फ़ु 3 डेज़ खां कैंपेन हलाई आहे, उहा तव्हां एडमिशन ओपन करण जे लाइ हलाई, त जंहिंखे ज़रूरत आहे उहो असां सां राब्तो करे, असांजा नंबर बिल्कुलु सॼा सोशल मीडिया ते मेंशन थियल आहिनि। ऐं उहे तक़रीबन मां सम्झां सुठी तादाद में दोस्तनि उनखे शेयर करे छॾियो आहे। ऐं जेके दोस्त सुञाणनि न पिया उन्हनि बि शेयरिंग कई आहे। सोशल मीडिया बेसिकली इहा ई आहे, जेको सुठो कमु ॾिसनि उनखे प्रोमोट करे छॾींदा आहिनि। साॻी जेके इंटरनेशनल लेवल ते दोस्त वेठा आहिनि, उहे बि जेके ॾिसनि था। इवन राति हिकु दोस्त आहे, उन कैनेडा मां पंहिंजे वाल ते लिखी छॾियो आहे त बाबा तव्हां हंगर स्ट्राइक में शामिलु थी वञो। हिकिड़ो दोस्त खे UK में वेठो आहे। इन्हनि सभिनी दोस्तनि गॾु करे हलायो आहे। नो डाउट सोशल मीडिया ज़बरदस्त कमु करे सघे थी, ऐं हिन वक़्तु बि ज़बरदस्त परफॉर्म करे पई। जहिड़ी तरह घोसू टीचरनि वारो मसइलो हो, हीउ मसइलो बि उन नोईअ जो ई आहे। जॾहिं तव्हां तालीम कराइण न ॾींदव अहिड़नि इदारनि मां असांखे, उहो सिंधी माण्हू केॾांहुं वेंदो? मायूसी थींदी आहे। उहा मायूसी वरी सभिनी ते फैलबी। त सोशल मीडिया ज़बरदस्त कमु करे सघे थी। ऐं आउं सम्झां थो अञा बि जेको हिन वक़्तु ताईं उहो कमु हले पियो, दोस्त असां पंहिंजा सोशल मीडिया ते इन सॼी शइ खे हलाइनि पिया, स्लोली ग्रेजुअली, जेसि ताईं माण्हुनि खे उन शइ जी अवेयरनेस अचे। मसइलो इहो आहे, पहिरीं ॻाल्हि त आवाम खे सम्झाइणु ज़रूरी आहे।
त आख़िर बुनियादी तौर ते मसइलो छा आहे? तव्हां जेका सवेर ॻाल्हि कयो ज़बरदस्त ॻाल्हि आहे। घणे भाङे माण्हू इहो सम्झनि था त यार ही स्कोरिंग आहे, अदा स्कोरिंग आहे, इंडो सोशल फोरम खे वोट त वठणा कोन्हनि, न को असांजो को ॿियो वॾो नारो आहे असां हीअ कंदासीं हू कंदासीं। असीं सिधी ॻाल्हि कयूं त हिकिड़ी नाइंसाफ़ी आहे। जिते असां नाइंसाफ़ी ॾिठी आहे असां उते निकिरी आया आहियूं। हिन खां वॾी का नाइंसाफ़ी मूं किथे बि कोन ॾिठी आहे। हीअ पाकिस्तान जी वॾे में वॾी शागिर्दनि सां नाइंसाफ़ी। इहो न सम्झियो वञे त कोई सिंधियुनि सां नाइंसाफ़ी आहे फलाणे सां। तव्हां शागिर्दनि जी बुनियाद ते निकिरी अचो, मूंखे पाकिस्तान जी कंहिं हिकिड़े इदारे जी अहिड़ी पॉलिसी ॾेखारे वञो त मूंखे ॾेखारे वञे यार ऐं इन करे डायलॉग नथा कनि। ॾिसो न, इहो हिकिड़ो वॾो रीज़न अथव। हू डायलॉग कनि ई नथा, हू सम्झनि था त डायलॉग कंदा हू कमज़ोर आहिनि। कहिड़ी तरह हिकिड़ो माण्हू जस्टिफाई कंदो त यार हिकिड़े सूबे जी सिंधी यूनिवर्सिटी जी हिकिड़ी पॉलिसी, शाबती बिटाई जी ॿी पॉलिसी ऐं कराची यूनिवर्सिटी जी बिल्कुलु हटियल पॉलिसी। त इहा ई वजह आहे जो उहो असां डायलॉग नथा कनि। सोशल मीडिया में बिल्कुलु ताक़त आहे। अगरि फेसबुक जा दोस्त चाहींदा त हिन इशू खे इंशाअल्लाह ताला हल कराए सघनि था। जेतिरी दोस्त महिनत कंदा ओतिरो मसइलो हल थी वेंदो इहो। अच्छा, हाणे लास्ट कुझु असांजा ही मिनट्स था हलनि। एडमिशन जी जेका प्रोसीजर आहे, जेका तव्हां सां माण्हू हिकिड़ो तव्हां चओ था त फेसबुक ते राब्तो कनि था या सोशल मीडिया ते राब्तो कनि था, हिकिड़ो जर्नल ॿुधाए छॾियो असांजे नाज़रीन जे लाइ बि, स्टूडेंट्स जे लाइ बि, त हू छा तरीक़ो आहे जंहिंजे थ्रू हू पंहिंजो अप्लाई करे सघनि था ऐं पंहिंजो कराची यूनिवर्सिटी में हाणे एप्टीट्यूड टेस्ट वारो सिस्टम आहे त फ़िलहाल टेस्ट जे लाइ अप्लाई थी सघनि था, कॾहिं डेट आहे, छा आहे? एप्टीट्यूड बेस्ड जेका टेस्ट आहे उनजी दाख़िला जारी आहे हिन वक़्तु ऐं 27 तारीख़ हुनजी आख़िरी आहे। ऐं कराची यूनिवर्सिटी वारो जेको जुबली गेट आहे उन खां ईज़ीली मिली वेंदो आहे। फॉर्म जी क़ीमत 27 नवंबर ते 27 नवंबर ते लास्ट डेट आहे हुनजी जी। ऐं 2000 रुपए जो प्रोस्पेक्टस जो सिर्फ़ु हिकिड़ो फॉर्म मिलंदो आहे। उहो एप्टीट्यूड बेस्ड डिपार्टमेंट में फार्मेसी आहे, कॉमर्स डिपार्टमेंट आहिनि, मास कॉम थी वियो, बीकॉम थी वियो ऐं IR हाणे उनमें शामिल आहे, इंग्लिश लिटरेचर में शामिल आहे। इहे एप्टीट्यूड बेस्ड आहिनि डिपार्टमेंट्स जंहिंमें हर कोई एंट्री टेस्ट जंहिंमें हर कोई एंट्री टेस्ट ॾींदो। पहिरीं एंट्री टेस्ट में हाणे मार्क्स ज़ाहिर न कंदा आहिनि, पर अंदाज़े मूजिबि त 50 मार्क्स हूंदियूं आहिनि। उन टेस्ट जो तव्हांखे मां क्विकली हिकिड़ो फॉर्मेट तव्हांखे ॿुधाए छॾियां थो। 100 मार्क्स हूंदियूं आहिनि उन टेस्ट जे अंदरि। उनमें 20 मार्क्स हूंदियूं आहिनि जीके जूं, जनरल नॉलेज हूंदी आहे, 20 मार्क्स उनमें इंग्लिश जा हूंदा आहिनि। बाक़ी जेके 60 मार्क्स हूंदा आहिनि उनमें 20 तव्हां को बि सब्जेक्ट खणंदो, उन सब्जेक्ट मां 20 क्वेश्चन ईंदा। मिसाल तौरु अगरि मां मास्टर्स करणु चाहियां थो त उनमें पॉलिटिकल साइंस IR ऐं मास कॉम खणी छॾियो। 20 क्वेश्चन उनजा कंदा ऐं 40 क्वेश्चन जेके हूंदा उहे कॉमन ई तव्हांजा उन डिपार्टमेंट्स जे अंदरां करंदा। इहो बेसिकली उन्हनि जो जेको प्रोसीजर आहे। सही, 27 नवंबर लास्ट डेट आहे। हुन खां पहिरियों फॉर्म वठी सबमिट बि कराइणो आहे। बिल्कुलु सबमिट कराईंदा। उन खां पोइ टेस्ट जी डेट उन में अनाउंस कंदा कराची यूनिवर्सिटी वारा। उहो टेस्ट ॾींदा, माना मिनिमम तव्हांखे 50 ताईं उन में हासिलु करिणो आहिनि। 50 प्लस जेके आहिनि उन जूं मार्क्स दोस्तनि ॾिठियूं आहिनि त पास करे विया आहिनि। 50 खां बिलो मार्क्स मां ज़ाहिर न आहिनि ॾिठियूं, त पॉसिबली 50 उन्हनि जो जेको पंहिंजे तरफ़ां रखियल हुजे उन डिपार्टमेंट जे तरफ़ां, त भाई इहो पासिंग रेशो आहे ऐं थी सघे थो। ठीकु। अच्छा, हाणे जेको तव्हां हंगर स्ट्राइक ते वेठा आहियो, हुन खां पोइ नेक्स्ट तव्हांजे दिमाग़ में लाहे अमल छा आहे त तव्हां कीअं एडमिशन जे लाइ स्टूडेंट्स जे लाइ जेका आवाज़ उथारींदो? असां SMS सर्विस थी वियो, सोशल मीडिया थी वियो, प्रिंट मीडिया आहे, उन्हनि दोस्तनि खे वक़्तनि वक़्तनि असां दोस्तनि खे ॿुधाईंदा रहूं था त असां हिननि जॻहियुनि ते अॼु असांजो प्रोटेस्ट आहे। हाणे हीअ अॼु जी जेका हंगर स्ट्राइक अॼु बि आहे, सुभाणे बि आहे। असां कराची प्रेस क्लब ते 2 ॾींहं हूंदासीं। वरी नेक्स्ट सैटरडे संडे ते असांजो आहे त असां जेके डिविज़नल हेडक्वार्टर्स आहिनि सिंध जा, उन्हनि सभिनी डिविज़नल हेडक्वार्टर्स ते असांजा जेके तंज़ीम जा दोस्त आहिनि उहे 2 डेज़ जी ॿीहर हंगर स्ट्राइक कंदा। ऐं उन्हनि दौरान जेके 5 डेज़ विच में असांजा बचंदा उन में असां ख़ामोश न वेहंदासीं। सिंध जे हर शहर में जिते जिते असांजी तंज़ीम मौजूदु आहे उते असां अवेयरनेस वॉक्स जो प्लान कयो आहे। त असां अवेयरनेस वॉक्स कंदा। इन सां इहो थींदो त जेके माण्हू आहिनि उन्हनि खे हिकिड़ी अवेयरनेस मिली वेंदी अवेयरनेस वॉक जे ज़रिए, ऐं असां मोबिलाइज़ करे सघंदासीं त तव्हां बुख हड़ताल ते अची वञो। असांजो बुनियादी मक़सदु इहो आहे त असां जेके ताक़तवर धुरियूं आहिनि उनखे ॿुधायूं त उहे एग्ज़िस्ट। असां बि जाॻूं था, ही नाइंसाफ़ी आहे, महिरबानी करे या न कयो ऐं असां सां इंसाफ़ कयो। असांखे इंसाफ़ ॾियो, सिंधी शागिर्दनि सां तव्हां इंसाफ़ कयो। वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो, माण्हुनि खे ऐं असांजे दोस्तनि खे जेका ॾिसनि पिया तालीम जे कराची यूनिवर्सिटी जे एडमिशन जे हवाले सां अपडेट कयो, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, गुफ़्तगू तव्हां ॿुधी। असल ॻाल्हि इहा आहे त जेका बि शागिर्द एडमिशन वठणु था चाहिनि उहो थोरी एफर्ट्स कनि ऐं हिन वक़्तु अप्लाई ज़रूरु कनि पंहिंजे एडमिशन जे लाइ। यकीननि थोरा घणा प्रॉब्लम्स आहिनि ऐं यकीननि कुझु न कुझु अहिड़ा मसइला आहिनि जेका सॉल्व थियणु खपनि, पर उमेद बि पंहिंजी जॻह ते ज़रूरु आहे। जेकॾहिं असां थोरी कोशिशि कयूं त असां हिन हवाले सां जेका आहे हिकिड़ो नंबर ॾेखारे सघूं था त केतिरनि जेका आहे असांजा स्टूडेंट्स अप्लाई कयो लास्ट ईयर ऐं हाणे बि जेके स्टूडेंट्स अप्लाई कनि था उहो बि नंबर वधी वियो आहे। त हिन करे जेका इहा पॉलिसी आहे जंहिंमें हिकिड़ो डिस्क्रिमिनेशन थियल आहे, उहा डिस्क्रिमिनेशन वारी पॉलिसी ख़तमु थियणु खपे ऐं ओपन मेरिट थियणु खपे। हिन सां प्रोग्राम जो वक़्तु पूरो थो थिए। पंहिंजे होस्ट नवीद नाज़िम जतोई खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।